जेकॾहिं मुंहिंजो इल्मु मूंखे इंसान सां मोहबत नथो सेखारे त हिकु जाहिल मूंखां 1000 दर्जा बहितर आहे। हिन समाज में अक्सर जंहिं माण्हू खे अव्हां हद खां वधीक घणी इज़त ॾींदव उहो ई अव्हां जे पोयां मुखालफ़त कंदो। असांखे ॾुख उहो न आहे त असीं अकेला आहियूं, पर ख़ुशी उन ॻाल्हि जी आहे त असीं मुनाफ़िक़नि खां परे आहियूं। अना खे कॾहिं बि पंहिंजे रिश्तनि में न आणियो। उहा अना ई आहे जेका हर रिश्ते खे बर्बाद करे छॾींदी आहे। हिन दुनिया में हर इंसान हिकु कहाणी आहे जंहिंखे हर कोई पढ़ी ॾिसी या महसूसु नथो करे सघे। जॾहिं अल्लाह सां इज़त ॾींदो आहे त दुश्मननि खां वधीक पंहिंजनि जी जलंदी आहे। कहिड़ी शिकायत कबी उन्हनि माण्हुनि सां जिन खे दिलि में एहसास ई न हुजे।